पंहिंजावे ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों, अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल अचण वारो सोप सीरियल जेको न्यू प्रोजेक्ट अची रहियो आहे सिंध टीवी वारनि जो, जंहिंजो नालो आहे पंहिंजावेरी, जेको दादू सईदाबाद में शूट थी रहियो आहे, जंहिंजो डायरेक्टर असगर चौधरी साहब आहे, जंहिंजो मेन कैरेक्टर हाजन तीवणो साहब आहे, जंहिंमें तव्हांखे ख़बर आहे मजूलाड भी आहे, जंहिंमें तव्हांखे ख़बर आहे अदाकार अहमद अली शेख भी आहे, एस भट्टी भी आहे। उन में सुठा सुठा अदाकार कमु करे रहिया आहिनि। अॼु इन ड्रामे जी नई अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे दोस्तों असांजे यूट्यूब चैनल उदासी टीवी के ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही अव्हांजो चैनल आहे, अव्हांखे हिन हिन चैनल ते बर वक़्तु अपडेट्स मिलंदा रहंदा। घणो टाइम भी वेस्ट नथा कयूं, हलूं था अपडेट जी तरफ़। दोस्तों, अॼु ख़बर मिली नई तो पंहिंजावे ड्रामे जा कम से कम 8 खां 10 एपिसोड शूट थी चुका आहिनि। जी हाँ दोस्तों, 8 खां 10 एपिसोड ताईं मटीरियल शूट थी चुको आहे। बाक़ी कम से कम 15 एपिसोड जो जेको आहे शूटिंग लगातार हले थी, यानी 20 खां 25 एपिसोड जेको पहिरियों स्पेल आहे उनखे मुकमिल कयो वेंदो। बक़ाया जेका 15 एपिसोड रहनि था इनखे मुकमिल करे पोइ हिन ड्रामे जो टीज़र इशू कयो वेंदो सिंध टीवी ते। हिकु टीज़र, ॿियों, टियों, चौथों, पोइ प्रोमो भी स्टार्ट कयो वेंदो सिंध टीवी ते। ऐं वरी जीअं ॿिए स्पेल जी शूटिंग स्टार्ट थींदी त पोइ हिन ड्रामे जो पहिरियों एपिसोड हलायो वेंदो। इहा तव्हां दोस्तनि जे लाइ वॾी ख़ुशख़बरी मिली आहे जेका तव्हां सां शेयर कई आहे। असांखे ॾींदा इजाज़त, थी सघे दोस्तों हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा उदासी टीवी यूट्यूब चैनल खे।